लालूराय वेझो ॻोठाणनि प्राइमरी स्कूल जो कमु मुकमल करे सहूलियत ॾियण जी अपील कई आहे। ॻोठ जीअं जुण जो जे प्राइमरी स्कूल ठेकेदार पारां मरमती कमु अध में छॾण करे ॿार खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त ॿिनि भेरनि खां स्कूल जो मरमती कमु मुकमल न थियण सबबि शागिर्द ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हे ठेकेदार असांजो कॉलेज हिन जा 6 कमरा आहिनि, 4 कमरा आहिनि ऐं 2 ॿिया स्कूलनि जी मरामत जे लाइ ठेकेदार पैसा खाई इहो वरी न 3 सालनि जे अंदर में उहो न ज़ाहिर छो आहे, न उन जो को ॿियो को मज़ूर को न को अहिड़ो को चौकीदार वीचारो पोरियत माण्हू उहो वीचारो गॾ गाॾे जी मज़ूरी करण वारो उनखे तक़रीबन 3 साल वीचारे खे पैसा न ॾिना विया आहिनि। हुन चयो त स्कूल में पाणी बिजली समेत ॿी का सहूलियत न आहे, जंहिं करे ॿारनि खे सख़्तु परेशानी थिए थी। असांजे स्कूल में का सहूलियत न आहे। सीअ था अचनि त ॿार वेठा आहियूं, गर्मियूं था अचनि त ॿार वेठा आहियूं। ठेकेदार छत ताणी थी वियो आहे, ठेकेदार भॼी वियो आहे। हेॾे बनियूं वधियूं अथई, 80 लख आहे उहो उन्हनि ते बनियूं वधियूं अथई, न लेट्रिन न दरिया न दर आहे। असां ॿार वेठा आहियूं जेके बिल्ले खे ॿी असांजी हुई उहा बि उनजो बि चयो आहे, उहा बि नथा ठाहे ॾियनि। ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ जी ज़बून हाल स्कूल जो मरमती कमु कराए परेशानी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk